छोकरनि सां बदफ़ैली वारे केस बाबति ॿुधाईंदासीं। छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। छटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ठटे मावा खे ख़बर ॾियूं पिया छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ठटे मावा खे ख़बर ॾियूं पिया छोकरनि सां बदफ़ैली करण ऐं वीडियो ठाहिण जे केस बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। छोकरनि सां बदफ़ैली वारे केस बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठटे में छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सीलात सां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी कुछ ॾींहं अॻु में मकलीअ ते जेके मुख़्तलिफ़ जेके छोकरनि खे उनजे सां बदफ़ैली करे उन्हनि जी जेका वीडियोज़ ठाहे उनखे ब्लैकमेल करण वारो मामिलो इहो साम्हूं आयो हो। मीडिया ते पुलिस पारां केस दाख़िल करे 3 जवाबदार गिरफ़्तार कया विया, जिन में शहज़ाद सूहो, सिकंदर हालू ऐं शहबाज़ समूह 3 जवाबदारनि खे अॼु ठटे जे जुडिशियल मजिस्ट्रेट ऐं 3rd सिविल जज ठटो जी अदालत में पेश कयो वियो, जिते अलवानी ट्रस्ट पारां जेका मुफ़्त में मुतासिर दौर जी जेका पैरवी लाइ मुक़रर कयल नौजवान वकील मुनवर भुट्टो ऐं ठटे जे ॿार जो जेको वकील आहे होश मोहम्मद अब्बासी उहे पेश थिया। उन्हनि केस जी पैरवी कई। मुतासिर जेको नींगर आहे जेको बदफ़ैली जो निशानो भरियो जंहिंजे वारसनि पारां केस दाख़िल करायो वियो इब्राहिम उर्फ़ विक्की हालो, उनजे तरफ़ां जेका आहे वकालतनामो दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त मुख्य जवाबदार केस में जंहिंमें वीडियोज़ में नज़र ईंदड़ आहे उन समेत 3 जवाबदारनि खे मकली पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं मेडिकल रिपोर्ट भी ज़ाहिर न थी आहे, जंहिं ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कयो जांच ऑफिसर ते। जांच ऑफिसर खे हिदायत कई आहे त फौरी तौर ते मुख्य जवाबदार समेत रहियल 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं हुन सां गॾोगॾु DG हेल्थ DG सिहत खे लिखियो वियो आहे त फौरी तौर ते जेका आहे मेडिकल रिपोर्ट जेका आहे जेका नीगर जंहिंसां बदफ़ैली कई वई उहो फौरी तौर ते अञा ताईं रिपोर्ट जारी न कई वई आहे, उहा रिपोर्ट जारी कई वञे ऐं उन केस में पेशरफ़्त करण लाइ SSP ठटो खे पिणु हिदायत जारी कई वई आहे। उन हवाले सां अलवानी ट्रस्ट जो सरबराह अब्दुल हमीद अलवानी उन मुलाक़ात कई हुई गुज़र राति वारसनि सां ऐं मुतासिर जेको आहे नींगर आहे उनजे वारसनि सां ऐं उन्हनि खे ख़ातिरी कराई हुई त उन मामले में थाणनि सरकार कंदो। इन हवाले सां उनजो चवणु हो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ठटे में अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश ईंदा रहिया। सॼी सिंध में इहा अलमनाक सूरत आहे, पर ख़ासि तौर ते कुझु अर्सो अॻु में वर शहर में हिकु मासूम नींगरी जेका आहे दुआ उहा क़तल थी। उन केस में बि अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार आहे, ख़ासि पेशरफ़्त न आहे। उन सां गॾोगॾु कुझु अर्सो अॻु ठटे में ज़हरी मुतासिर नौजवान सां अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश आयो। हाणे हीउ वीडियो स्केडल साम्हूं आयो आहे जंहिंमें 100 खां मथे जेके छोकिरा जवाबदार बि नामिनेट थियल आहिनि, पर हुन में पुलिस अञा ताईं ख़ासि पेशरफ़्त न आहे कई। उनजो चवणो त उन हवाले सां हू IG DIG सां बि राब्ता कया आहिनि। उन हवाले सां इंतिज़ामिया खे फौरी तौर ते उन हवाले सां पेशरफ़्त करणु खपे, जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हाणे जेका ताज़ा तरीन इतला इहे मिली रहिया आहे त मकली पुलिस अदालती हुकुम खां पोइ वीडियोज़ जे मदद सां जेको आहे रहियल जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ छापा शुरू करे छॾिया आहिनि। जी महबूब रोही, अपडेट्स लाइ अवांजी वॾी महिरबानी। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ठटे मां ख़बर ॾियूं पिया छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ ठाहे ब्लैकमेल करण वारे केस में जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। छोकरनि सां बदफ़ैली करे वीडियो वायरल करण बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। ठटे जी अदालत गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे।